उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीर अलीअ में दहशतगर्दीअ जी लानत ख़िलाफ़ मादरे वतन जो दिफ़ा कंदे शहीद थियल लेफ्टिनेंट कर्नल सैयद काशिफ़ अली ऐं कैप्टन मोहम्मद अहमद बदर शहीद जी जनाज़ा नमाज़ रावलपिंडी जे चकलाला गिरिज़न में अदा कई वई। जनाज़ा नमाज़ में सदर आसिफ अली ज़रदारी, परॾेही वज़ीर इसहाक़ डार, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी, चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, आला हाज़ुर सर्विस फ़ौजी ऐं सिविल ऑफिसर ने शिरकत कई। जनाज़ा नमाज़ अदा करण बाद सदर आसिफ ज़रदारी ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर शहीदन जे वारसनि खे आथत ॾिनी। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सदर आसिफ ज़रदारी चयो त पाक फ़ौज ईमान, इतिहाद ऐं नज़म तोड़े ज़ब्त जे नज़रिए खे मुसलसल बरक़रार रखियो आहे, जेके चटादार असूलनि जी रहनुमाई आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु हो त पाक फ़ौज सदाईं दहशतगर्दीअ ख़िलाफ़ पंहिंजे अणथक जंग में पेशेवरानी महारत ऐं वफ़ादारीअ जा आला मयार क़ाइमु करण जी कोशिश कई आहे। असांजे बहादुर पुटनि पंहिंजे मादरे वतन जी दिफ़ा लाइ जान जी कुर्बानी ॾियण खां बि न कीॿायो। सदर वधीक चयो त क़ौम असांजे हथियारबंद फ़ौज सां यकजहतीअ तौरु गॾु बीठल आहे। अस्सलाम वालेकुम मेरे बहादुर भाइयों, बेटों, दोस्तों जो सरहद की हिफाजत कर रहे हैं, मैं आपसे ये वादा करता हूँ कि ये मेरे बेटों का खून रागा नहीं जाएगा और हम इस खून का खराज लेंगे, इनसे सबसे खराज लेंगे। पाकिस्तान ने यह तय कर लिया है कि जो भी हमारे सरहदों पे या हमारे घर में आके या हमारे मुल्क में आके जो भी टेररिज्म करेगा, हम उसका मुंह तोड़ जवाब देंगे, चाहे वो कोई भी हो, किस मुल्क से भी हो। इंशाअल्लाह ताला पाकिस्तान की अवाम, पाकिस्तान की फ़ौज, हम सब एक साथ हैं और इनका हम सब मुकाबला करेंगे इंशाअल्लाह। पाकिस्तान पाइंदाबाद। ISPR जो चवणु आहे त शहीदनि जा मढ़ उन्हनि जे अबाणनि इलाइक़नि में पहुचाया विया, जिते फ़ौजी एज़ाज़ सां मिटीअ माउ हवाले कया विया। वाज़े रहे त गुज़िरियल ॾींहुं दहशतगर्दनि बारूद सां भरियल गाॾी चेक पोस्ट सां टकराए छॾी हुई। दहशतगर्दनि सां विढ़ंदे लेफ्टिनेंट कर्नल ऐं कैप्टन समेत 7 फ़ौजी जवान शहीद थी विया हुआ, जॾहिं त बहादुर फ़ौजियुनि 6 दहशतगर्दनि खे बि मारियो हो। ISPR मूजिबि शहीदनि में लेफ्टिनेंट कर्नल सैयद काशिफ़ अली, कैप्टन मोहम्मद अहमद बदर बहादुरीअ सां मुक़ाबिलो कंदे शहादत माणी, जॾहिं त शहीदनि में हवलदार साबिर, नाइक कुरशेद, सिपाही नासिर, सिपाही राजा ऐं सिपाही सिजाद शामिल आहिनि। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीर अली में दहशतगर्दनि जे हमले में शहीद थी वियल पाक फ़ौज जे 2 ऑफिसरनि समेत 7 जवाननि जा मढ़ मिटीअ मां हवाले। शहीदनि खे संदन अबाणनि इलाइक़नि में फ़ौजी एज़ाज़ सां मिटीअ मां हवाले कयो वियो। ISPR मूजिबि लेफ्टिनेंट कर्नल शहीद सैयद काशिफ़ खे कराची, कैप्टन शहीद मोहम्मद अहमद बदर खे तलागंग ऐं हवलदार शहीद साबिर खे खैबर ज़िले, नायक खुर्शीद खे लकी मरवत, सिपाही शहीद नासिर खे पेशावर, सिपाही शहीद राजा खे कोहाट ऐं सिपाही शहीद साजिद खे एबटाबाद में मिटीअ मां हवाले कयो वियो। उन खां अॻु लेफ्टिनेंट कर्नल सैयद काशिफ़ ऐं कैप्टन मोहम्मद अहमद बदर जी जनाज़े नमाज़ चकलाल गिरिज़न में अदा कई वई। जनाज़े नमाज़ में सदर आसिफ अली ज़रदारी, चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिर शमशाद मिर्ज़ा, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि जी शिरकत। पाक फ़ौज ईमान, इतिहाद, नज़म ऐं ज़ब्त जे नज़रे खे मुसलसल बरक़रार रखियो। मुल्क में दहशतगर्द कार्रवाइयूं कंदड़नि खे मुंहुं तोड़ जवाब ॾींदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी शहीदनि खे भेटा पेश कंदे चयो आहे त शहीदनि जी अज़ीम कुर्बानी संदन बहादुर पुटनि जो अज़म ज़ाहिर करे थी। बहादुर जवाननि वतन जी हिफ़ाज़त लाइ जान जी कुर्बानी ॾियण खां बि न कीॿायो। वाइदो कयां थो त शहीदनि जी कुर्बानी ज़ाया न वेंदी। पाकिस्तान जो अवाम ऐं फ़ौज हिक पेज ते आहिनि। दहशतगर्दनि जो गॾिजी मुक़ाबिलो कंदासीं।